यार सुभाणे हिते फुज़ूल केर बि न वे, साईं दौरो कंदो ऐं महिरबानी करे पंहिंजा रोड रस्ता ॿुहारे छॾिजो। अव्हांखे त हुई गंद में रहण जी आदत आहे, पर साईं जो थोरो ख़्यालु करे वठिजो। हा हा छो न, ऐं चवे त मायूं बि वठी अची रोड ते बीहारे छॾियूं, हार ठाराए अचूं, या अञा बि चवे त मसवाड़ त किथां टोब खणी अची साईं खे सलामी ॾियूं। वाह, ॾाढो ठहे पियो, नमक खाई बि न मञनि उन्हनि त मयार कहिड़ी। हा तो वारे साईं त असांखे अॾाए छॾियो आहे। 3 सालनि खां पोइ त रुगो मोह ॾेखारणु पियो अचे, कहिड़ा अटे जा कटा ॾिनई आहे जो नमक खाइण जे ताना पियो ॾीं। ऐं इहा कामरेड बाई तोखे माराईंदी। सही त चवे पियो, तो वारे साईं खे वोट ॾेई असेंबली ताईं पहुचायोसीं, ठहियो त ॻोठ जो रोड बि कोन, चवे थो बिजली मुंहिंजे वस में कोन्हे, गैस ते मथां खां बंदिश आहे, बाक़ी स्कूल आसो जॾहिं मंज़ूर थियो तॾहिं ठाराए वठंदासीं, बाक़ी कमु कंदो कहिड़ो ऐं